अस्सलाम वालेकुम दोस्तों। काफ़ी दोस्त इहो सवाल कंदा आहिनि छा असांखे रोज़ानो सुम्हण खां पहिरियां खीर जो गिलास पीअणु खपे। जी हाँ, बिल्कुलु पीअणु खपे। खीर में बेइंतिहा फ़ाइदा आहिनि। अगरि खीर जे कॉन्टेंट जी ॻाल्हि कई वञे त खीर में विटामिन्स आहिनि, मिनरल्स आहिनि, तव्हांजो कैल्शियम आहे, विटामिन डी आहे। विटामिन डी ऐं कैल्शियम तव्हांजी हॾनि जी सिहत लाइ काफ़ी बहितरीनु आहे। उन खां अलावा जेके खीर में हिकिड़ो प्रोटीन हूंदो आहे जंहिंखे असां कैसिन चवंदा आहियूं। जॾहिं तव्हां कमकार कंदा सॼे ॾींहं में तव्हांखे थकावट वग़ैरह थींदी आहे, तव्हांजे मसल्स फटीग करे ईंदा आहिनि, त इहो कैसिन तव्हांखे मसल रिकवरी में कमु ईंदो आहे। प्लस में खीर तव्हांजे निंड खे बि रेगुलेट कराईंदी आहे। खीर में हिकिड़ो अमाइनो एसिड हूंदो आहे जंहिंखे असां ट्रिप्टोफान चवंदा आहियूं। इहो अमाइनो एसिड अॻिते हली तब्दील थींदो आहे सेराटोनिन में, वरी सेराटोनिन अॻिते हली तब्दील थींदो आहे मेलाटोनिन में। मेलाटोनिन उहो हार्मोन आहे जेको तव्हांखे निंड कराइण में मदद कंदो आहे। मेलाटोनिन जूं टेबलेट्स मार्केट मां मिलंदियूं आहिनि, उहे माण्हू वठंदा आहिनि जिन खे निंड वग़ैरह न ईंदी आहे, पर हिकु कुदरती तरीक़े सां तव्हांखे खीर में इहो तव्हांखे हार्मोन ठही करे तव्हांजे जिस्म में मिले थो। त ॾिठो वञे त खीर जा बेइंतिहा फ़ाइदा आहिनि। तव्हांखे रोज़ानो सुम्हण खां पहिरियां इहो खीर पीअणु खपे। तव्हांजी हॾनि जी हेल्थ बहितर थी वई, तव्हांजी मसल रिकवरी थी वई, तव्हांजी स्लीप बि रेगुलेट थी वई। सो थैंक यू दोस्तों। अगरि इहा वीडियो तव्हांखे इन्फॉर्मेटिव लॻी हुजे त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो।